Okay. Bismillah walhamdulillah wassalatu wassalam ala rasulillah sallallahu alayhi wa alihi wa sallam. A'udhu billahi minash shaitanir rajim. Bismillahir rahmanir rahim. इंशाल्लाह ताला जी क्लास में सिखंदासीं सूरत निसा कंटिन्यू हले थी पई ऐं इन जूं आयतूं सिखंदासीं 15 खां 22 जेको रुकू नंबर थींदो टियों अल्हम्दुलिल्लाह। ऐं इन में ॿ टॉपिक तमामु अहम आहिनि। हिकु तौबा, यानी अलाह पाक ज़िक्र कयो आहे त कंहिंजी तौबा क़बूल आहे, कंहिंजी तौबा क़बूल न आहे। असां सोचींदा आहियूं न त भई तौबा क़बूल थींदी अलाए न थींदी, गुनाह बि कयूं था या कीअं। उहो ज़िक्र आहे ॾाढो अहम तमामु। उन खां पोइ औरत मुख्य टॉपिक आहे, उनवान आहे। इन में ॻाल्हि कहिड़ी अचे थी पई, ॿ टे ॻाल्हियूं आहिनि जेके तमामु अहम असांजे मुआशिरे जे हिसाब सां, ऐं उन ते असां थोरो सिखण जी कोशिशि कंदासीं। ॿ ॻाल्हियूं आहिनि, ही फ़ाहिशी हिकिड़ो उन में अंदरि टॉपिक आहे, ॿियो आहे औरतुनि जा हक़। इहे ॿई तमामु अहम आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां बयानु थियल आहिनि, उहो इंशा अल्लाह ताला सभु ॾिसंदासीं। अचूं था पिया, ऐं जेको ही लफ़्ज़ असांजा जेकॾहिं इस्तेमालु आहे त फ़ाहिशी या बदकारी जो लफ़्ज़ आहे, क़ुर पाक जो लफ़्ज़ आहे, इन करे इन में शरअ में को शर्म कोन्हे को। जेकॾहिं उनखे वाज़िह करे अलाह पाक का शइ ॿुधाई आहे त असांखे वाज़िह करे उहा लफ़्ज़नि में ॿुधाइणु खपे। ठीकु न, हिन में कोई ईअं न आहे त को ख़ुदा न ख़ास्ता भई के लेडीज़ वेठियूं आहिनि या के जेंट्स आहिनि या कीअं आहिनि, कोई ईअं मतिलबु या मिक्स गैदरिंग आहे, त ईअं न आहे। हीअ क़ुर सभिनी जे लाइ न, औरतुनि ऐं मर्दुनि जे लाइ। हुन में जेके हुकुम आया आहिनि, जेके हिदायतूं आयूं आहिनि, जेके मसइला आया आहिनि, जेके उन्हनि जा हल आया आहिनि, उहो इन करे जेको आहे उनखे डिस्कस करणु को हर्ज कोन्हे को। ठीकु। अच्छा, इन करे सां त वीडियो सही अचे थी पई आहे इहो। स्क्रीन शेयर थी पई, ठीकु आहे न। वीडियो सही अचे पई सही। सही आहे बिल्कुलु सही आहे साईं। ठीकु आहे न साईं, हीअं कजे। अच्छा, त हलूं था पिया। पहिरीं आयत जेका आहे उहा आहे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। आयत आहे वल्लाती। हाणे इहो रंग तव्हां ॾिसो था, अल्लाती। अल्लाती खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त इहो छा आहे, अल्लाती छा आहे असल में। उन खां पोइ ॾिसंदासीं त भई हीअ लफ़्ज़ त आम आहे, सिंधी में बि आम आहे। फ़हाशी खे असां बदकारी बयाई चवंदा आहियूं। मिन निसा कुम, निसा असां सम्झी आयासीं त औरतूं आहिनि कुम। ऐं वरी हिते अॻिते हलंदासीं त हिते ईंदो हिकिड़ो हिन, ॿियो कुम। ही ॿ दफ़ा कुम आयो आहे, हिन कुम खे बि सम्झणु लाज़मी हुजे, छो जो न त तव्हां लफ़्ज़ कीअं सम्झंदव क़ुर पाक जा। ठीकु। ॿियो हिते ॾिसो अल हिन, हुन, 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 यानी जेको हुन आयो आहे हिकु ॿ टे चारि भेरा आयो आहे हिकिड़ी आयत में। जेकॾहिं असांखे इन जी ख़बर न पवंदी त हुन छा आहे, त असांजी माना कीअं निकिरी सघंदी। हुन छा आहे, सभिनी औरतूं जेकॾहिं जेके बि जमा औरतूं हुजनि न, माना उन्हनि जे लाइ हुन लफ़्ज़ ईंदो आहे क़ुर पाक में। बसि ॻाल्हि ख़तमु, एतिरो ई सम्झणो आहे। ठीकु। हाणे निसा ऐं कुम आयो आहे, वरी आयो आहे मिन कुम, ॿ दफ़ा हिते कुम आयो आहे। इनखे असां ग्रामेटिकली अॻिते हली सिखण जी कोशिशि कंदासीं, पर थोरी नंढड़ी ॻाल्हि इहा। कहिड़ी ॻाल्हि इहा त भई हिननि लफ़्ज़नि में हुन आयो आहे जेको असां ॻाल्हि कईसीं, ठीकु आहे। इहो थियो हुन। हाणे इहो इनखे चवंदा आहिनि ज़मीर मुतसिल, माना गॾियल ज़मीर जेको कंहिं बि लफ़्ज़ खां पोइ ईंदो आहे, अॻु में कोन ईंदो, पोइ आहे। हुम आया हुन, ज़मीर मुतसिल चइबो हिनखे, गॾियल ज़मीर। अच्छा, इन खे सिखणु तमामु ज़रूरत आहे, छो जो इहो तमामु तमामु ऐं बुनियादी मालूमात आहे जेका असां सभिनी खे सिखणु खपे। पर इहो ॾिसंदासीं ग्रामर जे पार्ट में, छो जो जेकॾहिं कंहिंखे सम्झण जो शौक़ु आहे त उहो क्लास खां पोइ, माना क्लास जे अंदरि ई, माना अधु असां जेकॾहिं तर्जुमो ऐं सम्झाणी मुकमिल करे वेंदासीं, उन खां पोइ हिन लफ़्ज़नि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। जेको वेहे बिस्मिल्लाह, जेको न सम्झणु घुरे हर कंहिंजी मर्ज़ी आहे। तर्जुमो ऐं तफ़सील कम अज़ कम क़ुर पाक जो एतिरो थी वेंदो जो असां आयतूं कम अज़ कम उन जो मक़सदु छा आहे उहो सिखंदासीं एटलीस्ट। 15 ऐं 16 ॿ आयतूं। हिन में बदकारी जी ॻाल्हि अचे थी पई। इल्ज़ाम हक़ीक़त में कंहिं ते, औरत जी ॻाल्हि आहे। ऐं सज़ा हुनजी छा आहे, पोइ वरी शाहिदी जो शर्त कहिड़ो आहे, इहो क़ुर पाक जी ख़ुशूसियत हिकिड़ियुनि ॻाल्हियुनि में इंशा ताला
अचो त उहो ॾिसूं था पिया कीअं। ऐं उहे औरतूं, वल्लाती जो मतिलबु थींदो ऐं उहे औरतूं लिखियलु कोन्हे का हिते, हिते औरत जो लफ़्ज़ कोई ॾिसो था पिया न, पर छा आहे त वल्लाती ईंदो औरतुनि जे लाइ, इहो कानूनी ग्रामर आहे बसि। माना ऐं उहे केरु, माना उहे औरतूं, याती नल फ़ाहिशत जेके कनि थियूं, हिन में थींदो आहे याती न माना आणीनि थियूं। हाणे सिंधी में तर्जुमो असां आणीनि थियूं न कंदासीं, छो जो थींदो इहो जेके कनि थियूं, बेहयाई, बदकारी, फहाशी लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। मिन निसा ए कुम, कुम तव्हांखे ख़बर आहे त तव्हां जूं, कुम माना तव्हां लाइ ईंदो आहे, ठीकु। निसा ए कुम माना तव्हां जूं औरतूं, छो जो निसा जो मतिलबु छा आहे, औरतूं, हिकिड़ी औरत न, औरत चइजे, औरत बि न औरत, हिकिड़ी औरत न औरतूं, उहे औरतूं जेके कनि थियूं बेहयाई जो कमु अव्हां जी औरतुनि मां, माना ॿिए जी ॻाल्हि कोन था चऊं। ॾिसो तमामु हिकिड़ी क़ुर पाक केॾी हिकिड़ी माना ख़ेज़ ॻाल्हि थियल आहे। माना असां 5 शहर परे कंहिं किथे जेको आहे को ख़बर पए थी पई, असां उन ते वेठा ॻाल्हायूं, चई असांखे ख़बर बि कोन्हे की हीअ फ़ाहिश आहे, हीअ हीअं आहे, हीअ बदकार आहे, हीअ मां ईअं आहे। भई तव्हांखे कहिड़ी ख़बर। माना अलाह पाक चए थो, ॻाल्हि करे थी पई त बदकारी जी ॻाल्हि जेका आहे त तव्हां अव्हां जी औरतूं, हर को पंहिंजे घर जो ज़िमेदार आहे, सॼे शहर जी ज़िमेदारी पंहिंजे मथां खणण जी ज़रूरत कोन्हे का किन ॻाल्हियुनि में। ऐं ॿियो ख़ासि तौर ते जॾहिं कंहिंखे तव्हां ग़लति ॻाल्हि चओ पिया, को इल्ज़ाम हणो था पिया कंहिं ते, तव्हांखे जंहिंजी ख़बर बि कोन्हे का पिया, ख़ासि तौर ते औरतूं जीअं थींदियूं आहिनि, जेको असांजे मुआशिरे में औरतुनि ते जेको वणियो त को इल्ज़ाम जॾहिं चाहे तॾहिं हणी सघो था पिया। अलाह पाक चए थो न, उहे औरतूं जेके कनि थियूं बेहयाई जो कमु अव्हां जी औरतुनि मां, ऐं अव्हां जी औरतुनि छो, ॾिसो हीअ सूरह निसा शुरू किथां थी, ऐं सोचण जी ॻाल्हि अथव, तदबर 2 मिंट जेकॾहिं थोरो ध्यानु ॾियो हिन ॻाल्हि ते प्लीज़। उहो इहो आहे त अलाह पाक शुरूआत कई आदम अलैहिस्सलाम जी ख़लक़त, उन मां पैदा करणु, वरी हज़रत बीबी हवा खे, उहो ठहियो यूनिट, पोइ हुननि जा थिया ॿार, ॿारनि मां अलाह पाक चयो त कसीर तइदाद में असां मर्द ऐं औरतूं फैलायूंसीं। ॻाल्हि चवण जी इहा आहे त जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत बीबी हवा अलैहिस्सलाम, इहे बीबी हवा जेके आहिनि, इहो हिकिड़ो यूनिट थियो, ज़ाल ऐं मुड़ुसु, ठीकु थियो। पोइ हुन जा ॿार थींदा त उहे उन यूनिट में ई हूंदा जेसि ताईं नाबालिग आहिनि, बालिग थींदा या शादी थियनि त हुननि जो पंहिंजो ॿियो यूनिट थी वेंदो। हाणे हिकिड़ो कुदरत जो इहो ॻाल्हि करण जो मक़सदु 2 टे वॾा आहिनि तमामु हिन में, अॻे में असां ज़िक्र करे चुका आहियूं, पर हिते उन में ज़िक्र करणु वरी ज़रूरी आहे। भई हे मर्दनि खे चयो वियो आहे न, ऐं मर्द जेकॾहिं ख़ुदि बेहाई कंदो हुजे त पोइ माना मर्दनि खे चयो, मर्द खे चङा आहिनि छा, पर न, ॻाल्हि इहा आहे त मर्द के ख़राब ज़रूरु हूंदा, पर ओवरऑल सोसाइटी जेका बीठी आहे, उहा जेका तव्हां ॾिसो पूरी इहा दुनिया आहे, उन में मुल्क आहिनि, मुल्कनि खां हेठि सूबा, वरी इन में के शहर, शहरनि में के कम्यूनिटियूं, उन खां पोइ माना हिकिड़ा ग्रुप्स आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल कम्यूनिटीज़ आहिनि, जेके असां चवंदा आहियूं भई क़ौमूं आहिनि, उन जे हेठो जेको आहे यानी वरी ज़ातियूं आहिनि, वरी ग्रुप माना हिकु फैमिलीज़ आहिनि, ख़ानदान आहिनि। ख़ानदान किथां था ठहनि, उहे हिकिड़े यूनिट मां था ठहनि, हिकिड़ो हिकिड़ो यूनिट गॾिजे ख़ानदान आहे। त अलाह पाक ज़िमेदारी ॾिनी आहे मर्द खे पंहिंजे घर जे यूनिट जी, छो जो ज़िमेदारी कंहिं हिकिड़े ते हुजणु लाज़मी आहे, जेकॾहिं न त तव्हांजो कोई बि काई बि हिकिड़े माण्हू खे अथॉरिटी न हूंदी, पर त पोइ तव्हांजो मुआशिरो कीअं हलंदो। माना तव्हां जेके बि ऑर्गेनाइज़ेशन्स हूंदियूं आहिनि, जेके बि कंपनियूं हूंदियूं आहिनि, उन में कंहिं हिकिड़े खे ज़िमेदारी मथां टॉप ते हूंदो आहे, उहो पोइ जेको आहे उहो पंहिंजी मदद लाइ खणी माण्हू रखी सघे थो, ॿिया बि बोर्ड मेंबर वग़ैरह हुजनि, पर ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े जी अथॉरिटी हूंदी, हिकिड़ो माण्हू फ़ैसिला कंदो, तॾहिं मामला सही हलंदा। घर में केरु करे, मुआशिरो ठहे त हिकिड़े घर मां थो न, हिकिड़े घर में कोई हिकिड़ो त हुजे, या औरत हुजे या मर्द हुजे, अलाह पाक फ़ैसिलो कयो त मर्द घर जो वॾो आहे। जंहिंखे हिन ते एतिराज़ आहे, बायोलॉजिकली ऐं फिज़िकली मेंटली साइंस ते प्रूव कयो आहे त मर्द खे अलाह पाक माना जेके ख़ूबियूं ॾिनियूं आहिनि अथॉरिटी जे लाइ, उहे औरत खां वधीक आहिनि। इन में इहो मतिलबु न आहे त औरत घटि आहे, न, पर मर्द में इहो ख़ूबी वधीक रखियल आहिनि, त अलाह पाक जॾहिं ख़लक़त ठाही आहे उन इहो फ़ैसिलो कयो। हाणे घणा माण्हू एतिराज़ कंदा आहिनि हिन ते,
भई त मर्द खे मथां ई छो आहे? मर्द खे मथां ई औरत जे हिसाब सां ईअं न आहे को त औरत जे मथां हुनखे रखियो वियो आहे त भई तूं हुनजे मथां अथॉरिटी आहे हुनजो न। घर जे मथां अथॉरिटी मर्द आहे। त हाणे मर्द खे हुकुम थो थिए ऐं उहे औरतूं जेके कनि थियूं बेहाई जो कमु अव्हां जे औरतुनि मां, त शायदि करियो मथनि चार, तव्हां पाण मंझां ॾिसो अॻे छा हूंदो हुयो, कंहिं बि औरत ते को इल्ज़ाम लॻो, उनखे उन ते सज़ा हुनखे ॾेई छॾींदा हुआ। अलाह पाक इन जी मना कई, चार शायदि खणी अचो। ईअं तव्हां किथे बदकारी जो औरत ते इल्ज़ाम नथा आणी सघो, चार शायदि हुजनि पोइ थींदी ॻाल्हि। तव्हां ॿुधायो चार शायदि मज़ाक आहे? माना औरत खे केॾो प्रोटेक्शन मिली वई उन वक़्तु। इस्लाम जी हीअ आयत लथी हूंदी, तव्हां छा था सम्झो त जेको औरतूं के अज़ाब मूं निकिरी आयूं हूंदियूं, त भेण जेको जेको काविड़ जे थो कंहिं ॻाल्हि ते, उहो हर औरत ते इल्ज़ाम। इहा ॻाल्हि ख़तम थी वई हिते। चार शायदि खपनि, अलाह पाक चई छॾियो। पोइ पंहिंजी औरतुनि तां पोइ का बि ॻाल्हि कयो। हाणे ॾिसो, अलज़ी असां सिखी आया आहियूं हिकिड़े माण्हू लाइ इस्तेमालु थींदो आहे। ॾिसो क़ुर पाक जो लफ़्ज़ आहे, असां कोई अजाई ॻाल्हि कोन था कयूं। सम्झण जी ज़रूरत आहे। अलज़ी थींदो आहे हिकिड़े माण्हू लाइ, उहो जेको माण्हू, ठीकु आहे। ऐं वरी उहा जेका माई, उन ते थींदो अलती। हीअ अलती आहे न, अलती न आहे लिखियल। माना अलती न आहे त क़ुर पाक हिकिड़ी माई जी ॻाल्हि त कोन कई आहे, छो जो हिकिड़ी माई जी ॻाल्हि करे आहे अलती लिखियल हुजे हा। हिकिड़े मर्द जी ॻाल्हि हुजे हा त अलज़ी हुजे हा। ॿिनि मर्दनि खे छा चइबो आहे, इहो लफ़्ज़ फ़िलहालु नथा ज़िक्र कयूं। ॿिनि औरतुनि खे छा चइबो, इहो बि ज़िक्र कोन था कयूं। हीअ थींदो, जेको बि थींदो हुनखे फ़िलहालु ज़िक्र नथा कयूं। वरी जमो जे लाइ असां अलज़ीन पढ़ी आया आहियूं, खोड़ दफ़ा पढ़ियो आहे। अलज़ीन बिमा उंज़िल इलैहिम, त अलज़ीन थींदो माना टे माण्हू घटि में घटि हुजनि हुन में, मर्द। मर्दनि जे लाइ अलज़ीन, औरतुनि जे लाइ न आहे। वरी पोइ औरतूं जेकॾहिं हुजनि टिनि या टिनि खां मथे हुजनि, माना जमा हुजनि, त लफ़्ज़ आहे अलाह ई। हिनखे थींदो अलाह ती बि आहे एक्चुअली, हिन जो करेक्शन करणी मूंखे ॻाल्हि विसरी वई। अलाह ती अलाह ई, मुंहिंजे ख़्याल में अलाह ई मां सही लिखियो आहे, पर अलाह ती थींदो जमा जे लाइ। ठीकु थियो? त माना ही जमा जी ॻाल्हि थियल आहे औरतुनि जी। उहे आणी भला थी क्लियर थी वियो। अॻिते हलूं था पिया। फ़इन शहिदू फ़अमसिकू हुन फ़िल बुयूत। हिन आयत में घणनि माण्हुनि खे ग़लतफ़हमी थी आहे, उनजी एक्सप्लेनेशन हिते कयूं था पिया त हिन जो मक़सदु छा आहे ऐं कहिड़े वक़्त जी नाज़िल थियल आहे आयत, ऐं पोइ छो ग़लतफ़हमी आहे उहो बि। अलाह पाक फरमाए थो त पोइ जेकॾहिं शायदि उहे शायदि ॾियनि, त फ़अमसिकू सुकूनत थींदी आहे न, सुकूनत थींदी आहे टेम्पररी रहण, सकूनत। ठीकु। हुन माना छा? माना सभई औरतूं जिन जो ज़िक्र हले थो पियो। फ़ाइन शहीदू फामसिक हुन जॾहिं बि अचे, माना तव्हां सम्झनि थो छा, उहे सभु औरतूं, मर्दनि जो ज़िक्र न आहे। हुन अचे त मर्दनि जो ज़िक्र न आहे। फिल बुयूत, बैत माना घर, बुयूत माना घर। छा त जमा जी ॻाल्हि आहे न, त फिल बुयूत थींदो। बुयूत ते हिजारुनि मां मजरूर फी आयो न, हर्फ जार आयो त ही बुयूत थी वेंदो। जेकॾहिं के टेस्ट में अचे त लिखियलु आहे फिल बुयूत, त पोइ इहो थींदो ग़लति आहे। भई फिल बुयूती थियणु खपे। पोइ जेकॾहिं शायदि शायदि ॾियनि, त पोइ झलियो यानी बंदि रखो उन्हनि खे घरनि में। फामसिकू माना उन्हनि खे झलियो या रखो उन्हनि खे घरनि में। केसि ताईं घरनि में? हता एसी ताईं, जैसी ताईं या त वफ़ा मारे हुन, माना उन्हनि औरतुनि खे, उन्हनि सभिनी खे मारे। उन्हनि खे सभिनी खे न चइबो, पोइ चइबो मारे उन्हनि खे। मतिलबु उहो ई निकिरंदो सिंधी जो, सवली सिंधी में ईअं ई चइबो। माना शायदि शायदि ॾियनि, त पोइ उन्हनि खे बंदि रखो घरनि में जेसि ताईं मारे उन्हनि खे मौत, हुनल मौत, मौत उन्हनि खे मौत मारे। औ या यजल अलाह ला हुन, माना या उन्हनि लाइ अलाह को ठाहे रस्तो, या कढे उन्हनि लाइ अलाह का ॿी वाट। ॻाल्हि क्लियर थी? ॻाल्हि छा आहे, मुआशिरो हाणे इस्लामी थी वियो, अॻे इस्लाम कोन हो न। औरत ते इल्ज़ाम लॻो, वॾेरे जी मर्ज़ी आहे, त अॼु बि ईअं वॾेरे जे हथ में जेको आहे औरतुनि जूं ज़िंदगियूं आहिनि। औरत खे त को सुवाल जवाब ॿुधाइण जो हक़ ई कोन्हे को। अच्छा, माना जेको चङो मुड़ुसु हूंदो, सरदार हूंदो,
ख़ानदान जो, कबीले जो, उहो जेको फ़ैसिलो करे, औरत खे ज़िंदा रखे मारे मर्ज़ी अथसि। चवे त बाबा हिन बदकारी कई आहे, हिन मर्द खे छॾियो, हिन सां शादी कराए छॾियोसि, हुनजी मर्ज़ी आहे, औरत खे चवण जो हक़ ई कोन्हे कुझु बि। हाणे जॾहिं इस्लामी मुआशिरो थियो त उन में जेकॾहिं का अहिड़ी बदकारी थिए थी पई, पोइ छा कजे? इंसान आहे, का ग़लती कंहिंखां थी वई, पोइ ॼाणी वाणी कई आहे, ग़लती बि थी वई। औरत लाइ पोइ इहो हुकुम आयो, उन्हनि मर्दनि खे चयो त तव्हां इन्हनि खे घरनि में बंदि कयो त ॿाहिरि न निकिरनि, या जेसिताईं को उन्हनि लाइ रस्तो कढे अलाह पाक। छो जो इस्लामी कानून त हुयो कोन न। माण्हू त उहे पुराणा हुया जेके काफ़िर, जेके असाब सगोरनि खे घणा साल थिया जेको ईमान आंदो अथऊं, लिकी लिकी मदीने पक में आया त मस वञी कुझु ईमान खे ज़ाहिर करे सघिया। हाणे उते जेकॾहिं अहिड़े को मसइलो थिए थो पियो उन सोसाइटी में, त उनखे कीअं डील कजे? को थियो हूंदो, अलाह पाक चयो त हिनखे घरनि में बंदि कयो। हाणे इहो को ज़ुल्म न आहे, पर ॻाल्हि इहा ॾिसजे त इन में क़ुर आहे न, तदबुर करणु खपे, पंहिंजा अकुल हलाइण जे बजाए त अड़े मर्दनि माइनि ते त ज़ुल्म आहे त न। कानून त को आयो कोन हो, इन करे अलाह पाक इहो चयो त इन्हनि खे फ़िलहालु महफ़ूज़ करे अंदरि रखो त जीअं बुराई फैलिजे न। सिंपल ॻाल्हि ई ख़तमु। ऐं जेको लहुन सबीला आयो, जेसिताईं की अलाह रस्तो कढे, उहो डेफिनेटली अची वियो। उहो छा थियो आहे, जो सूर नूर में ऐं हदीस मुबारक में पोइ आयो आहे त जिते हीअ जेका बदकारी आहे, ज़ना जेके चइजे, उनजी सज़ा आई आहे, जेका हिन आयत जे लहण खां पहिरीं कोन हुई। पोइ जॾहिं हीअ आयत लथी आहे सूरा नूर जी, उन खां पोइ कानून अची वियो, इस्लामी कानून अची वियो न। पोइ इहो जेको घर में बंदि करण वारो आहे न, इहो हाणे त इहो न थींदो, इहा आयत उन ते अमल न थींदो। छो जो हाणे अलाह पाक लाहुन सबीला, ॿियो रस्तो जेसिताईं को कढे, उहो अलाह पाक कढी ॿुधायो त हाणे कानून हे अथव। उहो कानून कहिड़ो आहे, उहो तव्हांखे हदीस मुबारक में मिलंदो, ऐं सूर नूर में बि आहे। आयत नंबर मूंखे ख़बर कोन्हे का, मत आती न ख़बर हुजे। बहरहाल शादी शुदा ज़नाकार मर्द ऐं औरत लाइ रजम आहे, उनखे पथराव करिणो आहे, पथराव करे मारिणो आहे। छो जो एॾो गुनाह आहे न। शादी जॾहिं थियल आहे, तव्हांजो निकाह थियल आहे, उन खां पोइ बदकारी करणी छो आहे? चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, उन्हनि ॿिन्ही खे, हिक जे लाइ न आहे। असां वटि सज़ा अॼु बि जेकॾहिं अहिड़ी का लॻे थी पई, त तव्हां ॾिसंदव त सिर्फ़ु औरत जे लाइ आहे उहा। तव्हां ईरानी फिल्म अथव साइमा, उहो यादि अचे थो घणे क़दुरु, साइमा नालो आहे हुनजो। उहा मां फिल्म ॾिठी, उहा इहा इन सज़ा जे बारे में आहे, ऐं औरत जे लाइ। उहा तव्हां ॾिसंदव त अलाह साईं माफ़ु कंदो मुंहिंजे लफ़्ज़नि खे, पर सदाईं मां इहो चवंदो, मां जंहिंखे ॿुधाईंदो आहे, मुंहिंजो जेकॾहिं अलाह पाक जी नेमत जेका मुस्लमान हुजण जी आहे, जेका न हुजे, ऐं मां इहो मूवी ॾिसां हा, त मां ज़िंदगी भर कॾहिं मुस्लमान थियण जो सोचां बि न हा। एॾो औरत ते ज़ुल्म कयो वियो। छो जो अलाह पाक दिलनि में त रहम कंहिंखे ॾिए थो पियो न। इहो साइमा मूवी एॾी ख़तरनाक मुलनि जी जेके सज़ाऊं, गुमराही जूं सज़ाऊं ॾियनि था पिया पंहिंजनि सबबनि जे करे, इहा मुलनि जे ख़िलाफ़ु बहितरीन मूवी आहे, ईरान जी मूवी आहे। जेके इस्लाम था चवनि, उहे ज़ुल्म था कनि। माना हक़ीक़ी इस्लाम हुजे न, त पोइ त अखियुनि ते आहे न, जेको हुजे चङाई आहे, सज़ा आहे, जंहिंखे ॾियनि, अलाह सी माफ़ु करे हर कंहिंखे कंहिं ग़लती खां। ऐं जेकॾहिं को गैर शादीशुदा बदकारी करे, त उन मर्द ऐं औरत खे ॿिन्ही खे 100 कोड़ा आहिनि, क़तल न आहे कोई गैर शादीशुदा खे। ठीकु, इहो अलाह जो कानून, ख़तमु। हाणे आयत 16 आयो आहे, वल्लज़ान। ओ ही जेको असां चऊं पिया न त ॿिनि लाइ छा थींदो आहे, अलज़ी अलज़ी अलती, हिकिड़े हिकिड़े लाइ, ॿिनि लाइ छा आहे, मुज़कर लाइ ईंदो आहे वल्लज़ान। हाणे अव्हां मां जेकी ॿ ज़ानी, जेको जन लफ़्ज़ ईअं थियो आहे इस्तेमालु, कनि उहा बदकारी अव्हां मां, हा, त ईज़ाउ ॾियो तिन खे, फ़आतू हुमा, उन्हनि ॿिन्ही खे, फ़इन ताबा, पोइ जेकॾहिं तौबा कई उन्हनि, या तौबा कनि ईअं चई सघिजे थो पियो, व असलहा, ऐं पाण सुधारीन, ॿई, ॿई, हिकु न ॿई। अलाह पाक जो हुकुम ॾिनो आहे, उहो छड़ो मर्द या औरत लाइ न ॾिनो आहे। पोइ जेकॾहिं सुधारीन, फ़अरिदू अनहुमा, त आरिद करणु माना हटी वञणु, एराज़ चइबो आहे न, हटाइणु, कंहिंखे हटी छॾणु। फ़आरिदू, पोइ हटी वञो उन्हनि खां, मुड़ो दरगुज़र कयो, अनहुमा,
उन्हनि ॿिन्ही खां दरगुज़र कयो। हाणे मां ॿिन्ही छो था चऊं असां ॿिन्ही? उन जे करे जो हिते ताबा तौबा कई उन्हनि ॿई आहे, तौबा कनि उहे ॿई। ॿई किथां आयो आहे? उहो हिन अलिफ मां आयो आहे, ताबा। न त चया ताब या ताबू। ऐं म्यूट कयो पाण खे प्लीज़। ताब थींदो माना हू तौबा कई, हुन तौबा कई। ताबू थींदो हुननि तौबा कई। बाक़ी विच में ॿर आहे न, ॿिनि जे लाइ अलाह पाक अलॻि लफ़्ज़ आंदो आहे ताबा। असलह माना हुन इस्लाह कई पंहिंजी। असलहू माना हू हुननि इस्लाह कई पंहिंजी। असलहा हुननि ॿिन्ही इस्लाह कई पंहिंजी। उहो हिते हुई अथव ॿिन्ही सुधारियो पाण खे, त उन्हनि मां पोइ मुड़ी वञो। इहे हिनखे छा चइबो आहे? मुसना चइबो आहे। ड्यूअल जेको लफ़्ज़ आहे अंग्रेज़ी में, मुसना चइबो हुनखे अरबी में। असां चवंदासीं ॿ। इन अलाह कान तवाब रहीम। हा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि, हीउ जेको आहे तवाबर थींदो। फतह ही छा आहे? तवाबन आहे, हिन में नून शामिल आहे। तनवीन में छा हूंदो आहे? ही तजवीद जी ॻाल्हि आहे, ग्रामर जी ॻाल्हि न आहे, पर ही तमामु अहम आहे हिते। ही का छा थींदो हिते? कान तवाबन, पर होॾो रा खे शद आहे हिते। पोइ छा थींदो? तवाबन जॾहिं असां चवंदासीं त नून जो आवाज़ु नक मां निकिरंदो आहे, पर जॾहिं रा जो कानून इहा त हिन शद रा सां जॾहिं गॾाइबो त नून हिन जो ख़तमु करे छॾिबो, त जीअं नक मूं आवाज़ु न अचे। पोइ छा पढ़ंदासीं? तवा बर रहीमा। तवा बर रहीमा। छो त अलाह आहे तौबा क़बूल कंदड़। इन अलाह कान तवाबर रहीमा। खिमट थी रहियासीं असां, ॾाढी तद लॻी पई आहे। ॿाझारो। हाणे हिकिड़े हिते कान आयो आहे, त कान काफ़ी जाइनि ते आयो आहे क़ुर पाक में, तव्हां ॾिसंदो कान। कान माना हुयो, पर हिते छो आयो आहे? छो त अलाह आहे तौबा अॻे असां हज़रत अली शाह साहिब जो सुवालु पुछियोसीं, कान जो मतिलबु त थींदो हुयो। पोइ हिते तव्हां ईअं छो चवां त क़बूल कंदड़ ॿाझारो आहे? अदी रुख़साना ऐं ॿियनि साईं ज़ुल्फ़कार साहिब तमामु बहितरीनु जवाबु ॾिनो हो त हिकु त अलाह जे मामले में हुयो न थींदो। अलाह वक़्त खां वक़्त जो पाबंद न आहे, हुयो आहे थींदो, अलाह जे लाइ न आहे। ॿी ॻाल्हि, साईं ज़ुल्फ़कार साहिब इहो चयो त जेको यूनिवर्सल ट्रुथ थींदो आहे, भई आसमान नीरो आहे। आसमान नीरो हुयो चवंदासीं? कॾहिं बि तव्हां न चवंदव त कल्ह आसमान नीरो हुयो। हीउ आसमान नीरो आहे, कल्ह बि हुयो, सुभाणे बि आहे, जॾहिं बि आहे। हिकिड़ी इहा शइ आहे बसि। ज़मीन असांजे हेठां आहे, आसमान मथां आहे, इहो यूनिवर्सल ट्रुथ आहे। ईअं थोरी आहे त कल्ह ज़मीन हेठां आई, सुभाणे मथां थी वेंदी, ईअं न। त इन ते कान जॾहिं बि यूनिवर्सल ट्रुथ सां ईंदो आहे, उहो उनजो थींदो आहे तर्जुमो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ऐं एतिरी ॻाल्हि सम्झ में अची वई न, काफ़ी आहे, वधीक डिटेल में न वञिजो। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, हाणे आयो त अॻिते इहो कान खे थोरो अॻिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि पोइ ॾिसंदासीं। आयतूं नंबर 17 ऐं 18। हाणे आयतुनि ते था अचूं। तौबा कंहिंजी क़बूल आहे, कंहिंजी क़बूल न आहे? इहो तमामु अहम सुवालु हूंदो आहे असांजो। घणनि जो ई त यार तौबा कयूं था, पर असांजी कहिड़ी तौबा आहे? असां त ख़ताकार आहियूं। क़ुर छा थो चए इहो था ॾिसूं। क़ुर थो चए इन तौबत, इन मां माना रुगो, इन तौबत रुगो तौबा, या हक़ीक़त चइजे त यानी क़बूल चइजे, ब्रैकेट में थींदो क़बूल। हाणे हीउ जेको हिते ब्रैकेट में आहे न, इहो हिते लिखियलु कोन्हे को अरबी में, पर हिन मक़सदु इहो ई थींदो। इन तौबत अलाह आहे, अलाह ते। माना तौबा क़बूल करणु हक़ीक़त में त अलाह ते आहे। अलाह पाक होॾे चए थो जेकॾहिं कोई तौबा कनि, जेको माफ़ी वठनि त छॾे ॾियोनि। इहो अलाह पाक इंसान खे इख़्तियार ॾिनो आहे हुन मामले में, पर हक़ीक़त करे छा आहे? तौबा त क़बूल करणु अलाह वटि आहे। लिलज़ीन कंहिंजे लाइ? यअमलून सूअ, यअमलून माना उहे बुराइयूं कनि था पिया। इहे हिते बुराइयूं करे थो पियो, छो नथा चऊं असां? ओ हिन वाव जे करे। वाह वाह माना जमा जो, त अमल बुछड़ो कनि था पिया। या अमलून इहो मुदारे लफ़्ज़ आहे न, छो जो हर्फ़ मुदारे अथसि, माना प्रेज़ेंट जी ॻाल्हि हले थी पई। ईअं न त जिन अमल कया पुछड़ा, ईअं न आहे, मादी न आहे।
ॾिसो क़ुर पाक कीअं लफ़्ज़ सम्झ में अचनि था न त माना मज़ो थी ॾे। यअलमुन यअमलून सूअ, सूअ माना बुछड़ो, बुछड़ाई। त अमल कनि था पिया बुछड़ो, जेके बि उन्हनि जे लाइ आहे विच हालतुनि, कनि था बुछड़ो अमल जहालत मां, यानी जहालत न जहालत मूं था कनि, यानी मक़सदु आहे हुनखे इग्नोरेंट आहिनि, उनखे ख़बर न पई, कमु थी वियो ग़लति कमु। थुम यतूबून, बून बून छो माना, थुम माना पोइ वरी, झट माना हे वरी लफ़्ज़ आहे न, ॾिसो वरी, यतूबून उहे तौबा कंदा आहिनि, तौबा करे थो न, तौबा कंदा आहिनि छो, उहो हिन वाब जे करे। यतूबून मिन क़रीबिन, क़रीबिन माना झटपट, क़रीब माना वेझो वेझो वेझो। जंहिं गुनाह कयो बुछड़ो पोइ तौबा कयईं झटपट, अड़ी त ग़लती थी वई, वॾी ख़ता थी वई, न थियणु खपे, गुनाह थी वियो त गुनाह आहे, हीअ त अलाह खे शइ पसंदि कोन्हे का इहा, हिन ते त मूंखे सज़ा मिलंदी। दुनिया में कले भले मूंखे न ॾिठो आहे, अलाह मूंखे ॾिठो न ज़रूरु, हीअ त मूंखे सज़ा मिलंदी। हिकदमि तौबा ताइब ते अलाह सां माफ़ी रहम कर, इस्तग़फ़ार पढ़णु शुरू करे, ऐं पोइ छा करे, उलाइक यतूबुल्लाहु अलैहिम, झटपट में तौबा कई, ऐं उन में ॿी ॻाल्हि इहा थींदी आहे त उन ते कंसिस्टेंसी न हुजे, वरी उहा गुनाह न करे कोशिशि करे ॿीहर, उन खां बचणु खपे। पोइ उन लाइ अलाह पाक चए थो उलाइक यतूबुल्लाहु अलैहिम, पोइ जिन ते मोटंदो आहे अलाह बाज सां। कमाल आहे, केॾो राहिमीन आहे अलाह। गुनाह थियो पर तौबा कई, इन में हिकिड़ी हदीस मुबारक बि आहे त यानी औ कमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहा मां इंशाअल्लाह शेयर कंदुसि हिते ग्रुप में, पर त कुल आदम ख़ताउन, हर आदम माना आदम जो औलाद ख़ताकार, ख़ैरुन ख़तान तवाबून, बहितरीन गुनाह कंदड़ उहे आहिनि जेके तौबा था कनि। केॾो तमामु, माना तौबा अलाह क़बूल करे थो न, अलाह कुझु चए थो फौलाइक यतूबुल्लाहु अलैहिम, पोइ उहे ई माण्हू आहिनि जॾहिं झटिपट गुनाह खां तौबा कंदा आहिनि त अलाह हुननि सां बाज सां मोटंदो आहे। इहा ख़ुशख़बरी आहे न, गुनाहगार त असां आहियूं, पर अलाह साईं रहम कंदो जेकॾहिं असां इस्तग़फ़ार कयोसीं, इन करे 100 दफ़ा इस्तग़फ़ार घुरणु खपे, कम से कम 70 दफ़ा। वकान अलाह अलीमन हकीमा, वरी कान अची वियो, ऐं अलाह ॼाणंदड़, ऐं अलाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। वकान अलाह, में अलाह आहे अलीमन ॼाणंदड़, हकीमन हिकमत वारो, ठीकु। वरी हिते कान आयो, ऐं कान लाइ असां छा चयोसीं त थींदो आहे वाज़ में पास्ट टेंस लाइ, पर जॾहिं अलाह जी ॻाल्हि ईंदी या यूनिवर्सल ट्रुथ थींदो त इन जी माना थींदी हर वक़्त जे लाइ प्रेज़ेंट वारी। इहो असां सिखंदासीं सर्फ व नव में, ग्रामर पार्ट में वधीक इन लाइ। आयत हले थी पई 18, व लैसत तौबत, ऐं नाहे तौब, ही तौबत जेका आहे उहा ता मरबूता सां आहे, माना ही मोनस आहे, त लैस थींदो आहे, छड़ो लैस हुजे हा उहो मुज़कर लाइ हुजे हा, पर छाकाणि जो ही मोनस आहे, तौबा जी ॻाल्हि करे थो पियो अलाह, इनखे चई लैसत, ता ते जज़्म ईंदी आहे लैसत, माना नाहे, पर छाकाणि जो जज़्म हिन सां कीअं गॾिजे, इन करे छा हूंदो आहे त असां हिनखे कसरा ॾेई करे हिन सां गॾाईंदा आहियूं, लैसत तौबत, लैसत तौबत, ऐं नाहे तौबा यानी क़बूल थियणी लिल्लज़ीन, हुते आयो हो तौबा कंहिंजे लाइ आहे, लिल्लज़ीन यामलू नसू, हिते आयो आहे यामलू नसय्यात, ऐं नाहे माना जेके बुछड़ाई करे पोइ माफ़ी था वठि, पोइ तौबा था कनि अलाह ॾे झटिपट न, उहा उन लाइ हिते आयो आहे नाहे तौबा क़बूल थियणी उन्हनि माण्हुनि जी जेके बुछड़ायूं कंदा रहंदा आहिनि ऐं न ॾिजंदा आहिनि, एसी ताईं इज़ा हदर अहदहुमुल मौत, जो जंहिं महिल पहुचे थो उन्हनि मां कंहिंखे मौत, तंहिं महिल चवंदा काल इनी तुब्त अल आन, माना इनी बेशक आऊं तौबा कयां थो, तुब तु जॾहिं बि ईंदो आहे हिते न, आख़िर में तुड था ॾिसो माना मां, अन अमत, अन अमत, अन अमत माना नेमत ॾिनी तो, त माना तो माना मां, एतिरो ज़हन में रखो, तो माना मां, आख़िर में जॾहिं अचे ही इनी तुब तु अल आन माना हाणे, हाणे मौत अची वियो पोइ चए थो मां तौबा थो कयां, उन्हनि लाइ चए थो अलाह पाक लैसत तौबत ख़तमु, उन लाइ तौबा न आहे, ठीकु थियो।
वला ऐं उन्हनि लाइ बि न आहे, ला माना न, अल्लज़ीन उहे जेके, अल्लज़ीन सां पढ़ी आयासीं न, छाजे लाइ? उहे जेके, हिकु न, ॿ बि न, उहे, यमूतून, मौत अची वियो जिन खे, वाव जमा जो आहे, सॼी ॻाल्हि जमा जी हले पई, हुम, हुम कंहिंजे लाइ ईंदो आहे? सभिनी जे लाइ, हुम कुफ़ारुन, ऐं हुआ उहे कुफ़ार, काफ़िर, ऐं उन्हनि जे लाइ बि तौबा न आहे जेके मुआ ऐं काफ़िर हुया, जेके दीन इस्लाम उन्हनि क़बूलियो ई कोन, या क़बूलियूं त फिरी विया नथा। उलाइक, वरी अञा हिते ॻाल्हि खुटे नथी, भई उन लाइ तौबा न आहे त ठीकु आहे, उहो क़ुर पाक जी जेका ॻाल्हि हूंदी आहे न, असां ज़िक्र कंदो मां सदाईं इहा ॻाल्हि, त ठीकु आहे भई क़ुर पाक जेका हिकिड़ी ॻाल्हि कई, उहा त ॻाल्हि माना पूरी थी वई। भई उन्हनि खे, हुननि जे लाइ बि माफ़ी कोन्हे का, जेके मौत वक़्तु चवनि त मां हाणे तौबा थो कयां, उन्हनि लाइ बि माफ़ी कान्हे जेके कुफ़ार थी मुआ, ख़तमु, माफ़ी कोन्हे का त माना हिते बि कोन्हे, आख़िरत में बि कोन्हे। अलाह पाक आयत खे मुकमिल सम्झाणी ॾींदो कंहिंखे, शक जी, कंहिंखे एतराज़ जी, कंहिंखे ग़लती कढण जी ताक़त ई नथी रहे। उलाइक, उहे ई माण्हू आहिनि, अतदना, जिन लाइ तयारु कयो आहे, लहुम, उन्हनि लाइ, आतदना तयारु कया आहे असां, ना माना असां, लहुम, उन्हनि लाइ छा? अज़ाबन अलीमा, ही छा आहे? अज़ाबन अलीमा न आहे, जेकॾहिं ईअं पढ़िजे अज़ाबन अलीमा, न, या अज़ाबन, ऐं ज़ेब न आहे, अज़ाबन, हक़ीक़त में असांजो चार ई सही न आहिनि, अज़ाबन अलीमा, बस, कयो आहे असां अज़ाब, ॾुखो ईंदो, यानी इन्हनि जेके, इहे जेके मरी विया ईअं, या जेके चवनि था पिया त हाणे मौत वक़्तु चवंदा ईमान आंदा, उन्हनि जी त तौबा बि क़बूल न आहे, ऐं उन्हनि लाइ वरी अलाह पाक चए थो त असां उन जे लाइ तयारु कई आहे, तयारु कयो आहे अज़ाब, ॾुखो ईंदड़, अलीमन, अलीमन ते असां ज़िक्र करे चुका आहियूं, 19 खां 22 जा आयतूं हाणे। हाणे माना अलाह पाक इहा ॻाल्हि क्लियर थी वई इन्हनि ॿिनि आयतुनि में, त तौबा कंहिंजे लाइ आहे, ऐं तौबा कंहिंजी क़बूल न आहे। ॿ कैटेगरीज़ आहिनि जंहिंजी तौबा क़बूल न आहे, ॿियनि जी तौबाऊं क़बूल आहिनि। ॿिनि कैटेगरीज़ जी तौबा क़बूल न आहे, रिपीट रिपीट रिपीट, ॿिनि कैटेगरीज़ जी तौबा क़बूल न आहे। उहा कहिड़ी आयतुनि में आई आहे? उहा आई आहे हिननि में, हिन को 17 ऐं 18, ॿिनि कैटेगरीज़ जे लाइ क़ुर पाक चए थो सूरह निसा में, त उन्हनि जी तौबा क़बूल न आहे। ॿियनि जी क़बूल आहे, कंहिंजी क़बूल आहे? जेके गुनाह करे झटपट में जेको आहे न अलाह ॾे रुजू था कनि ऐं माफ़ी था घुरनि। 19 नंबर आयत आहे, या अय्युहल्लज़ीन आमनू, ए उहे माण्हू जिन ईमान आंदो, अल्लज़ीन, अल्लज़ीन कंहिंजे लाइ आहे? ए ईमान वारो, ला यहिल, ला माना न आहे, हाणे ही ला कहिड़ी आहे? ला नाही आहे या ना नाफ़ी आहे? ॾिसंदासीं अॻियां छा लिखियलु आहे। ला यहिल, नाहे हलाल तव्हां लाइ, लकुम माना ल माना लाइ, कुम माना तव्हां, अंतरिसु, त तव्हीं वारिस थियो, तरिसु, वाह छा आहे? जम ई आहे, तव्हां वारिस थियो, अनिसा, औरतुनि जा, करहन माना ज़बरदस्ती, हुननि जे मर्ज़ी जे, ज़बरदस्ती बि थींदो, या असल लफ़्ज़ थींदो हक़ीक़त में हुननि जे मर्ज़ी बग़ैर, मर्ज़ी बग़ैर त पोइ ज़बरदस्ती ई थींदी न, पर हक़ीक़त में जेको हुनजो लफ़्ज़ आहे, मां हिनखे वरी चेक कंदुसि, हक़ीक़त में हुजणु खपे उन्हनि जी मर्ज़ी बग़ैर, ज़बरदस्ती वरी हिन ब्रैकेट में हुजणु खपे, हक़ीक़त में ॾिसां थो मां इहो। तव्हांखे यादि आहे, ही क़ुर पाक आयत पढ़ी आयासीं, आल इमरान में 83 नंबर, अफ़ग़ैर दीन लाह, माना उहे जेके यहूदियुनि जो ज़िक्र पियो हले पियो, ईसाइनि जो, उन्हनि खे इहो दीन न खपे, उन्हनि खे वरी ॿियो दीन थो खपे, ही दीन नथा, पसंदि न आहे इस्लाम उन्हनि खे, यबग़ून माना घुरनि था पिया, वलहू, हालांकि जॾहिं ॾिसजे त वलहू, ऐं हुन जे लाइ जेको दीन लाइ, जेको अलाह जो दीन आहे न, उहो त हिननि खे न खपे, जॾहिं त वलहू यानी लहू, अलाह लाइ, अलाह लाइ असलम, हर को मञे थो पियो हुनखे, केरु? हर को, मनफ़ी समावात वल अर्द, जेको आसमाननि में आहे ऐं जेको ज़मीन में आहे, ही आसमाननि में थींदो, आसमान न ऐं ज़मीन न, आसमाननि, 7 आसमान क्लियर अलाह पाक जो आहे, 7 आसमाननि में ऐं ज़मीन में, तो अन व करहन,
मर्ज़ी सां या बग़ैर मर्ज़ीअ जे। वयल युरजाउन, जेको बि धरती ते या आसमाननि जे विच में आहे, जिते बि, उहो त अलाह खे मञे थो न, चाहे मर्ज़ी सां मञे, ख़ुशि थी मञे। जीअं असां अल्लाह ख़ुशि थी मञो अलाह पाक खे, बिल्कुलु अलाह पाक असांजो ख़ालिक आहे, अलाह ई मालिक आहे। इया का नअबुदु व इया का नस्तईन। और रहमान बि उहो आहे, रहीम ऐं रहमान बि उहो ई आहे। त असां मञो अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन तौ अन, छो जो असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो। असांखे कहिड़ी ख़बर अलाह जी त अलाह केरु आहे? असांखे कंहिं ॿुधायो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। ऐं असां तौ अन मञोसीं, पंहिंजी मर्ज़ी सां, ख़ुशी सां। व करहन जेको आहे, जंहिंखे मर्ज़ी न बि हुजे, भई एथीस्ट अलाह खे नथा मञनि, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नथा मञनि, भले न मञो। उन तव्हां ते अलाह जो कानून लागू थींदो ई थींदो। भले न मञो हुनखे, तव्हां पंहिंजी करे ॾेखारियो मर्ज़ी। वेल हुजऊं। त चवण जो मक़सदु इहो आहे त हिते जेका ॻाल्हि आई आहे, ॾिसो अलाह पाक केॾी पाबंदी रखी आहे मर्दनि ते। हे ईमान वारो मोमिन, हाणे त मुस्लमान जी ॻाल्हि थी हले पई न, मोमिन जी। न आहे हलाल तव्हां लाइ ही त तव्हां वारिस थियो औरतुनि जा, ज़बरदस्ती उन्हनि जी मर्ज़ीअ बग़ैर। अॻे ईअं थींदो हुयो, जेको माण्हू मरी वियो, चाचो हुजे, मामो हुजे, सोट हुजे, भाइटियो हुजे, बासात हुजे, हुनजी छोकिरी जेको ॻाल्हि जे करे पसंदि आहे, उहो चवंदो आहे मां न शादी कयां थो पियो, कपिड़ो मथां रखीसि, माना हुनजी थी वई। मर्द माई को पुछण जी ज़रूरत ई न आहे। छाजी माई जी मर्ज़ी आहे? उनजी का हैसियत ई कोन्हे का, त पुछूं छा लाइ? अलाह पाक केॾो चेंज आंदी आहे। इस्लाम ॾिसो त सही, उन मुआशिरे में इहे ई त कुरैश जेके असाब सगोर थिया, इहे ई अमल कंदा हुआ पहिरियों। हाणे ईमानदारी ऐं का आयत लथी न आहे त साहबनि सगोरनि जी तरबियत त सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी अलाह जा, उहे बि रहमत लिल आलमीन। ऐं त आयत लथी न आहे, उन ते अमल में देरि सेकंड जी बि न लॻंदी। ऐं इहो अमल कंहिं करे ॾेखारियो त आयत ते अमल फौरन करिणो आहे। को मिसाल तव्हांखे यादि आहे? एनी बॉडी, जेकॾहिं को आहे, इहो ट्रिकी सुवाल आहे थोरो, पर जेकॾहिं कंहिंखे यादि हुजे, जेको हर को हज ते वेंदो आहे त हिकिड़ी जाइ ते ज़रूरु घुमंदो आहे। उहो वॾो मिसाल आहे त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे करे ॾेखारियो त जॾहिं आयत जंहिं वक़्तु नाज़िल थींदी, उन ते अमल जे लाइ इंतज़ारु न कबो, उन वक़्तु कबो। कंहिंखे यादि आहे? हा दा क़िबल ते क़िबले मस्जिद जे क़िबलत आहिनि भेण, सही था चओ, बिल्कुलु। मां ई चवां पई, ॾिसां कंहिंखे ज़हन में अचे थी इहा ॻाल्हि। क़िबले चेंज करण जी आयत निमाज़ में, या निमाज़ में कोई अमल न आहे करणो सवाइ अलाह ॾे फोकस करण जे। ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे ॾेखारियो त जॾहिं अलाह जी आयत उन वक़्तु लहे थी पई, 180 डिग्री, 180 डिग्री, ईअं न त छड़ो मुंहुं हेॾे थोरो पासे करिणो आहे, न, फिरणो आहे, जमात सॼी फिरी वई। इहो कहिड़ो सबक़ु मिलियो कंहिंखे? इहो असहाबनि खे मिलियो न। त क़िबलो चेंज जी आयत आई त हिकदमि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अमल कयो आहे। शराब जी जॾहिं हुरमत जी आयत लथी, त चवनि था पिया त असां जहिड़ा मुस्लमान, असाब सगोर असाब हुया न, असां जहिड़ो मुस्लमान जो ॿुधंदो चङो भला ही भला ॻाल्हि, जेकॾहिं शराब जी बोतल हथ में हुई, आयत जी ख़बर पई त हराम थी वई आहे, त उन्हनि उहो उते ई रखी छॾी। बाबा अधु पई आहे, इहा खणी ख़तमु कयो, तव्हां ॿुधी त सही आयत। भला अधु पियो आहे, अधु पीतो आहे, खणी अधु में गिलास में ख़तमु कयो, आख़िरी ढुका पी थो छॾियां। कमाल आहे। आयत आई न आहे, उहा शइ ख़तमु थी न आहे। इहो अमल हुयो न असाबनि सगरनि जो। अलाह। हा दा ईअं जेको आहे न, हिकु त हुन में आहे त हू जेका आहे ज़ोहर जा 4 फ़र्ज़ा 2 पढ़िया हूं, बाक़ी 2 वरी ॿिए क़िबले ॾे पढ़ियूं। ऐं ॿियो निमाज़ में पहिरियों जेको हुकुम आहे इहो पंहिंजो शराब जो, त पहिरियों आयो त शराब पी निमाज़ न पढ़ो। हा दी, उन उहो खां पोइ वरी यकदमि ईअं न आयो त छॾे ॾियो। पहिरियों जॾहिं तव्हां चई निमाज़ पढ़ो, इन हालत में न पढ़ो व अंतुम सुकारा, यानी तव्हां नशे जी हालत में निमाज़ नथा पढ़ी सघो, उन खां पोइ फर्ज़ियत आई त नशो हराम आहे। हा दी, असां आख़िरी आयत जो ज़िक्र था कयूं त जॾहिं उहा आई त हाणे हराम आहे। त उन वक़्तु जंहिं बि सिचुएशन, छो जो शराब त आम हुयो न हुते, भले खणी भला मस्जिद में न वञनि, इहो हुकुम आयो त भई मस्जिद में न वञो, छो जो हुन में पहिरियों आहे त ख़राबियूं वधीक आहिनि।
चङाइयूं घटि आहिनि पोइ आयो त भई मस्जिद में न वञो, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। पर जॾहिं टियों दफ़ो जेका आयत लथी, जेको आहे त हाणे हराम आहे, उन वक़्तु असाबनि सॻोरनि जे हथ में जेकॾहिं प्यालो हुयो शराब जो, त जेको डुक वियो निड़ी में, उहो बि ॿाहिरि माना वरी हिकिड़ो डुक न आहे खणणो मथे, जेसिताईं ख़बर पइजी वई त बसि। इहो तफ़सील में अचे थो पियो। ऐं 19 नंबर आयत आहे त शराब वाकई एॾो वहिंवार हूंदो हुयो शराब जो, त अलाह पाक हिकदमि त ऑर्डर न ॾिनो वाकई, हुनखे पहिरियों टी स्टेज में इहो ऑर्डर ॾिनो त हाणे न पियो। इहो बिल्कुलु सही आहे तव्हांजी ॻाल्हि दी, माशाल्लाह। वला तादिलु 19 आयत अञा हले थी पई। ऐं न की तव्हां रोकियो उन्हनि खे, औरतुनि जी ॻाल्हि थी पई, कंहिंजी ॻाल्हि थी हले औरतुनि जी, छो कीअं थी हले, छाजे करे, हिकु त जम जी ॻाल्हि आहे तादिलु, माना रोकिणु, ठीकु। हुन केरु, उन्हनि खे, उन्हनि औरतुनि खे, न उन्हनि सां ज़ोरी आहे, जेको आहे उन्हनि खे छा चवंदा आहिनि, उनजा वारिस थियो तव्हां, ऐं न ई उन्हनि खे तव्हां रोकियो लितज़हबू बिबाद, उन लाइ त तव्हां मोटाए वठो कुझु हिसो उन मां जेको हुजेव उन्हनि खे उन्हनि खे मां आते तूं मां माना जेको, जेको कुझु ॾिनो हुजेव उन्हनि खे, यानी इला सवाइ इन जे अन याती न बि याती न माना आणीन, माना कनि अगेन, याती न माना आणीन न कनि, बेफ़ाहिशत मुबय्यनतिन, खुली फहाशी, माना खुली बदकारी, उन सवाइ नंढी नंढी ॻाल्हि काथे थी पई, कंहिं बुरको न पातो आहे, कहिड़ो न पातो आहे, हिते असां वटि साईं कैनेडा जहिड़े मुल्क में जेको आहे हिते आया आहिनि, सॼो बुरके सां ढकिया पिया आहिनि। अरे बाबा, तव्हां हिन मुआशिरे में पोइ तव्हांखे अचण जी ज़रूरत कहिड़ी, जो तव्हांखे सॼो बुरको पाइणो आहे, कहिड़े इस्लाम में लिखियल आहे त तव्हांखे सॼो बुरको पाइणो आहे। हाणे पर्दे जी ॻाल्हि वरी फिका ते अची वेंदी, हुन ते नथा ॻाल्हायूं, पर किथे कोन्हे को इहो त को सॼो बुरको तव्हांखे पाइणो आहे हेठां खां मथे। त ॻाल्हि इहा आहे, हर कंहिंजी मर्ज़ी आहे, जेको जीअं इंटरप्रेट करे थो पियो क़ुर खे, त वञी कनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे। बहरहाल, अच्छा, मक़सदु हिते अलाह पाक कीअं थो फरमाए, ॾिसो औरतुनि जी ॻाल्हि आहे, औरतुनि जी प्रोटेक्शन कीअं थी थिए, न की तव्हां हुननि जे मर्ज़ी खां बग़ैर तव्हां हुनजा वारिस थी सघो था पिया, ऐं न की तव्हां रोकियो उन्हनि खे उन लाइ त तव्हां मोटाए वठो कुझु हिसो उन्हनि मां। हाणे जिन सां जिन जी शादी थियल आहे, फॉर एग्ज़ाम्पल, उन्हनि खे जेकॾहिं उन्हनि खे छॾिणो आहे, या उन्हनि खे मतिलबु पसंदि न आहिनि उहे औरतूं, त उन्हनि खे रखियूं वेठा हुजनि, इन लाइ त तव्हां, या जॾहिं तव्हां हुनखे छॾियो, त पोइ न की तव्हां रोकियो उन्हनि खे, माना इन करे उन्हनि खे न रोकियो, त तव्हां मोटाए वठो कुझु हिसो हुन मां जेको हुजेव ॾिनो उन्हनि खे, माना कंहिं जेका हुकुमारी आहे, तव्हां को ॿियो तोहफ़ो या कुझु बि तव्हां ॾिनो आहे जेकॾहिं औरतुनि खे, त तव्हां इन्हनि खे उन वक़्तु ताईं ईअं हरू न रोकियो, त तव्हां हुनखे चओ त भई मां तोखे 2 लाकेट ॾिना हुया, मां सां रहण बि कोन थो चाहियां, पर मां जेके तोखे 2 लाकेट ॾिना, महिरबानी करे मूंखे वापसि कर, पोइ तूं हली पा। या कंहिं कंहिंजी जाइ लिखी ॾिनी हुजे अधु, जेको आहे भई तुंहिंजी मुंहिंजी गॾु जाइ आहे, हाणे चओ त न मां अधु बि तोखे न ॾींदुमि, तो हल निकिरो, तो जान छॾ, वञ वञ माइटनि ॾे वञी। असांजा लफ़्ज़ माण्हू ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि, मां हिते नथो ॻाल्हाइणु चाहियां, पर तमामु ग़लति, अलाह माफ़ी ॾे। उन खां पोइ टीं ॻाल्हि इहा, या त कंहिंखे प्लाट लिखी ॾिनो, का ॿी शइ ॾिनी, भई कोई दुकानु आहे, कंहिंजो बिज़नेस आहे, हुन दुकान में हुनजो नालो हुयो, त भई बिज़नेस आहे पर अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो आहे, या न, इहे सभु शयूं जेकॾहिं तव्हां कंहिंसां शेयर कयूं आहिनि औरत सां, इन लाइ हुनखे न रोकियो त तव्हां हुन खां को वापसि वठो। ख़ुदा अलाह पाक मना करे छॾी, उन्हनि खे ॾिनी अथव शइ, उहा उन्हनि जी थी वई, ख़तमु। सवाइ हुनजे त उहे औरतूं आणीनि का बदकारी, कंहिं औरत का बदकारी कई आहे, का वाकई का ख़राबु ॻाल्हि कई अथई, जेका जिते शाहिद बि आहिनि, ऐं हक़ीक़ी तव्हां ज़ाहिर शइ ॾिसो था पिया, पोइ हुनखे चओ त बाबा असांजो लहणु न थींदो, ख़तमु। इस्लामी रहणु न आहे, मां न खपे, पोइ जेको बि आहे ठीकु, पर बदकारी पधरी जंहिंते शायदि बि हुजनि, तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां न को ठाहे विझो, पोइ असांजे सोसाइटियुनि में तव्हां ॾिसो आहे कंहिंखे छोकिरियूं क़तल थी वञनि, हा, लफ़्ज़ हुनखे जेको ॾियनि था, मां हिते नथो कढां उहो लफ़्ज़, पर ॻाल्हि इहा आहे त इहे लफ़्ज़ असां वटि जेको कारोकारी ईअं चइजे त औरत खे ई निशानो बनाइणो आहे, जेकॾहिं बदकारी थिया त मर्द खे छॾे ॾियणो आहे, ऐं औरत खे वञी निशान बनाए माण्हू मारे था छॾनि, ज़ुल्म था कनि, इहे क़तल था कनि, इहे क़तल आहे सिधो सऊं। ऐं अलाह पाक खे जवाबदार थींदा जिन क़तल कयो हिकिड़े माण्हू जो, उन्हनि इंसानियत जो क़तल कयो, इहा बि हदीस मुबारक आहे, जी मफ़हूम इहो आहे, वल्लाहु आलम, औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर तव्हां इंसानियत खे त परे जी ॻाल्हि आहे, तव्हां जेको क़तल कयो था, इहो बेगुनाह क़तल आहे, बिना सबूतनि जे, बिना शाहिदनि जे, छड़ो इल्ज़ाम आणी करे।
अलाह पाक तव्हांखे इन जी सज़ा ॾींदो ऐं तव्हां खां सुवाल कंदो इन शइ जो त छो क़तल कई वई उहा औरत, कहिड़ो सबूत हुयो हुन ते। ऐं जॾहिं का अहिड़ी ॻाल्हि थी आहे त मर्द किथे हो हुनजो, उनखे छॾे ॾिनो अथव, उनखे ताक़त कोन्हे तव्हांखे कुझु चवण जी। ऐं तव्हां पंहिंजे हथ में था इंसाफ़ खणो, तव्हां ग़लति था कयो, तव्हांखे को हक़ु कोन्हे इहो करण जो। इहो क़ुर जे सरासर ख़िलाफ़ु आहे। वल्लाह आलम। पर जेको क़ुर जी आयतूं उन हिसाब सां इहो नज़र अचे थो पियो। अगेन फिका जूं ॻाल्हियूं आहिनि, अलाह खे ख़बर। या जेको भले जेको फिका जो मुफ़्ती हुजे, वो आशिरू हुन बिल मारूफ़। ऐं केॾी ज़बरदस्त लफ़्ज़ आहिनि, सोचो त साईं, औरत जे लाइ हिन खां बहितरीन लफ़्ज़ कहिड़ा थींदा क़ुर पाक में, ख़ासि तौर ते घरवारी लाइ। वो आशिरू हुन बिल मारूफ़। ऐं तव्हां गुज़ारियो साणनि सुहिणे नमूने सां, हुननि सां। अगेन हुन आयो आहे त हुननि सां, साणनि, साणनि माना हुननि सां। औरतुनि सां सुठो गुज़ारियो, धमकियूं ॾेई न गुज़ारियो। शादी थी न आहे, का ॻाल्हि वणी न आहे, तलाक जी तलवार मथां खणी बीह रहंदा हुनजे। कॾहिं थी ईअं न त मां तलाक ॾींदोमांइ, हीअं न थियो त मां तलाक ॾेई छॾींदोमांइ। वरी पीउ मूंखे दाड़ ॾींदा, हीअं न चवंदो माना त तलाक ॾियो। तलाक ॾींदे तो मज़ाक सम्झो आहे। छोकिरी सां ज़ाती करणु आसान में आसान तरीन कमु आहे असांजे पाकिस्तान में। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, औरतुनि खे हक़ मिलनि। हर को उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे। ऐं जेका ॻाल्हि ईंदी तव्हां पोस्ट ॾिसंदव, औरतुनि ते ही हक़ लाज़मी आहिनि, मर्दनि जी ख़िदमत करणी आहे, सभु शइ करणो आहे। ऐं मर्दनि जो कॾहिं कोन आयो आहे त मर्दनि ते छा लाज़िम आहे औरत सां खेलनि। हीअ आहे त ॾिसो न, लिखियो पियो आहे, लफ़्ज़ 4 आहिनि, सिर्फ़ु 4 लफ़्ज़ आहिनि। वाह आशिरू हुन बिल मअरूफ। इहो फैलायो। जेके व्हाट्सएप जो इमेज करणो आहे, हिन इमेज खे व्हाट्सएप ते रखो ऐं मोकिलियो। अखियूं खुलनि माण्हुनि जूं, सुहिणे नमूने सां रहणो आहे। धमकियूं ॾेई, ब्लैकमेलिंग करे, पीउ माउ खे बि, ॿियनि खे बि। ऐं ॿियो, अलाह पाक चए थो त हुननि को तव्हां वठो बि न जेको तव्हां हुनखे ॾिनो आहे। इहो महर हक़ महर हुजे या ॿी का शइ जेका पैसा तव्हां ॾिना हुनखे न वठो। असां वटि वरी हिकु त उहो बि वठंदा न, अलाए ॾींदा न ॾींदा आहिनि। ॿियो हिकिड़ो जेको अज़ाब आहे बिल मारूफ़, त पोइ जी ॻाल्हि आहे। शादी करण खां अॻे लिस्ट ठहंदी आहे त छोकिरी वारनि जे पीउ माउ खे हे ॾियणो आहे। इहो हिंदुनि जो न रखो पाण ते, इहे कानून उन्हनि जा आहिनि। इस्लामी कानून आणियो। माण्हू पीउ, पुट जे पीउ खे का शइ छोकिरी जे पुट खां रिश्ते लाइ न घुरणु खपे। जिते तव्हां रिश्तो कया छोकिरी जो, कॾहिं न घुरो त बाबा हिकिड़ो ॿ चोला बि छोकिरी खणी अचे, जेको पाण ॾियनि पंहिंजी न्याणी खे पाण ॾियनि। छोकिरो या छोकिरी या पीउ माउ जेकॾहिं का शइ घुरनि था, माना पिननि था उहे। ईअं चइजे उन्हनि खे लफ़्ज़ ई अहिड़ो ॾिजे जो इहो माशरे में अज़ाब ख़तमु थिए छोकिरी जे पीउ माउ तो। का इंसानियत आहे इहा? ॾाज, छाजो ॾाज? कहिड़े उन में लिखियलु आहे क़ुर में आयत में त ॾाज वठो? ॾाज फ़क़ति एतिरो आहे जेतिरो पीउ माउ सरी सघे पंहिंजी न्याणी खे ॾियनि, पंहिंजी ख़ुशीअ सां। बस। अलाह अकबर। केतिरो उनखे ॻाल्हि कजे आम। आशर माना गॾु रहणु। इहो आशिर गॾु रहे थो पियो, आशिर माना गॾु रहो। ऐं मुआशिरो इन मां ई ठाहियो आहे, माना गॾिजी करे रहणु, मुआशिरो। तॾहिं अलाह पाक चए थो आशिरू हुननि सां गॾु रहो। इहे सभिनी मर्दनि लाइ हुकुम आहे इहो। औरतुनि खे हुकुम न आहे त हुन सां गॾु चङा थी रहो। ॾिसो कमाल आहे न, किथे औरतुनि जी ॻाल्हि आहे, किथे मर्दनि जी ॻाल्हि आई आहे। हिते मर्दनि खे हुकुम आहे, औरतुनि पंहिंजनि सां चङा थी रहो। हीउ अमर आहे ऐं हुकुम आहे इहो अलाह पाक जो। एडवाइस न आहे त मर्दनि खे रहणु खपे। नो, आशिरू। इहो क़ुर इहो अथव। ईअं सम्झिबो त असांखे इनशा ताला अलाह सां अमल जी तौफ़ीक़ नसीब करे न पोइ। आशिर माना रहो, हिकिड़ो अमिर। आशिरू माना जमा जी ॻाल्हि आहे। ठीकु थियो? हुन औरतुनि सां अल्हम्दुलिल्लाह। अॻिते हलूं था पिया। फ़इन करा तुम हुन, पर जेकॾहिं न वणनि तव्हांखे उहे, इहो इंसान आहे न, मर्द जी ॻाल्हि। हाणे मर्द खे चयो थो वञे, थी सघे थो औरतूं तव्हांखे नथी वणनि, ठीकु आहे। पर कमाल आहे त आयत जो त ॾिसो, लफ़्ज़ त ॾिसो। फ़इन, ऐं जेकॾहिं न वणनि तव्हांखे उहे औरतूं तव्हां जूं, त पोइ छा? त मता त असा, असा चइबो आहे ओही माना परहैप्स, अंग्रेज़ी में चवंदा माना शायदि। त मता माना शायदि त अन तकरहू शैअन, तव्हां नापसंद कयो का शइ, वयजअल अल्लाहु फीह, ऐं अलाह करे उन में छा? ख़ैरन कसीरा, भलाई घणी। त हिते जेको ब्रैकेट में लिखियल आहे न, तफ़सीर वारनि ॾाढो सुठो लफ़्ज़ लिखियो आहे त जेकॾहिं उहे तव्हांखे भले न बि वणनि थियूं न, त धीरज कयो, तकड़ि न कयो उन्हनि खे छॾण में।
थी सघे थो तव्हां जंहिं शइ खे पसंदि नथा कयो, चाहे उहे तव्हांजी घरवारी ज़ाल न हुजे, पर थी सघे थो अलाह पाक हुन में का भलाई रखी हुजे तमामु घणी। ख़ैरन कसीरा, असां न चवंदा आहियूं जज़ाकल्लाहु ख़ैरन कसीरा, ख़ैरन काफ़ी आहे। अलाह तुंहिंजो भलो करे, अलाह केतिरो भलो कंदो, अलाह जी मर्ज़ी, जेतिरो भलो। भई दुआ ॾिसो न, ख़ैरन कसीरा, घणो। हाणे घणो वञी अलाह पाण ॾिसे पंहिंजो जॾो नालो अथसि ओॾो घणो कंहिंखे ॾिए थो पियो, त जॾहिं नियत जॾहिं हूंदी घरे चवण जी, ओॾी ॾींदो अलाह पाक। त अलाह पाक उन में बि इहो चयो त छो जो तलाक जाइज़ आहे, तलाक ॾियणु को गुनाह कोन्हे। जेकॾहिं बेगुनाह मतिलबु हर उहो ज़ुल्म करे नथो ॾिए त तलाक जाइज़ आहे, नथो वणे माण्हू न रहे गॾु। पर उन जाइज़ कमनि में जेका शइ नापसंदि आहे अलाह खे, न उहा तलाक आहे। ऐं हिकिड़ी शइ मिसाल तौरु ॾींदा त भई हिकिड़ी शइ हराम आहे, पर अलाह पाक चए थो उहा खाईंदो त मूंखे ख़ुशी थींदी। हाणे ॿुधायो हराम खाइण ते अलाह खे ख़ुशी कहिड़ी थींदी? या उहो भलो कमु कया, सुठो कमु आहे, उन में ख़ैरन कसीर आहे, उहो कहिड़ो आहे? उहो कावड़, कमाल। ऐं असां को किथे ई खाइजी थी उहा कावड़। भले खणी अलाह खे वणंदी हुजे त कावड़ खाइणु, पर इहो हराम असां खाइणु ॾाढो ॾुखियो आहे। जी हो ॾुखियो आहे खाइणु, त इहे हराम कावड़ वारो खाइण बि ॾाढो ॾुखियो आहे। पर अलाह से असांखे हिदायत करे, काश असां कावड़ ते कंट्रोल करे सघूं। क़ुर पाक में आयो न त जन्नत लाइ कंहिंजे लाइ उन हिकिड़ी कंडीशन उहा आहे, वल काज़िमीन अल गैज़, जेके पंहिंजे कावड़ ते काबू था कनि, जन्नत उन्हनि लाइ आहे। अलाह से असांखे उन्हनि मों करे जेके कावड़ ते काबू कनि ऐं धीरज कनि मामलनि में, छो जो अलाह पाक खे ख़बर अथनि में कहिड़ी चङाई आहे। ग़लति कम जी का नियत न कजे। इनशा ताला ॿियो क़ुर पाक में आयो असा, हीअ आयो आहे असा, हिते आहे हिकिड़ो आइन स्वाद सां, हीअ असा मुख़्तलिफ़ आहे, हीअ असा हीअ सीन सां, हीअ स्वाद सां आहे। हीअ आहे गुमराह थियल, असा नाफ़रमानी कई, असा फिरऔन रसूल, रसूलनि जी इनकार कई, गुमराही कई, न मञई, सभु हिन में अची थो वञे। फासा फिरौन, हीअ अलॻि लफ़्ज़ आहे, हीअ आइन सीन, हीअ आहे परहैप्स माना शायदि। ठीकु थियो। अच्छा हाणे हीअ सूरह अल मुज़म्मिल में आयो अथव। यानी ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक चए थो हीअ तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांखे नथी वणे ओड़ो त ठीकु आहे, इट्स पॉसिबल आहे, पर मतां थी सघे थो हा अलाह जी मर्ज़ी हिन में का चङाई जी ॿी हुजे, हिन करे धीरज कयो। ठीकु थियो। हाणे अचे थो पियो वीह, ऐं जेकॾहिं इरादो कयो तव्हां बदिलाइण जो हिकु ज़ाल जी जाइ ते ॿी ज़ाल, इस्तबदाल माना तब्दीली करणु, अरतुम माना इरादो कयो तव्हां, तव्हां, ठीकु आहे, जमा जो आहे न। अरत त हुजे हा माना तूं इरादो कयो, अरद तो हुजे हा माना मां इरादो कयो, अरद तुम माना तव्हां इरादो कयो। जेकॾहिं तव्हां इरादो कयो आहे बदिलाइण जो हिकिड़ी ज़ाल जे बजाए ॿी ज़ाल रखण जो, ऐं वाते तुम अहदा हुन जो, ऐं ॾिनो हुजेव उन्हनि मां हिकिड़ीअ खे, यानी पहिरींअ खे, फॉर एग्ज़ाम्पल तव्हां जेके बदिलाइण चाहियो था पिया उनखे तव्हां ढिघ माल जो खणी ॾिनो हुजे, थोरो हुजे छा घणो, पर लेट से तव्हां हुनखे ढिघ माल जो ॾिनो आहे। भई प्लाट बि ॾिना हुआ, बिज़नेस बि ॾिनो आहे, लाकेट बि ॾिना आहिनि, हा जेको आहे उहो जेको दूरी मुरियूं थींदियूं आहिनि, अलाए घणो हुन में सोन लॻंदो आहे, छड़ो घरनि में पिया हूंदा आहिनि बेकार, ज़कात बि ख़ुदा करे को ॾींदो हुजे, उहे बि ठाराए ॾिनियूं। हाणे तव्हां हुनखे चओ था मां ॿी ज़ाल ॾिनी तोखां मां तोखां हथु कढियो, ठीकु, कंहिं बि सबब जे करे। उतां हुन लाइ अलाह पाक छा थो चए, फला ताख़ुज़ू मिन्हु शयन, पोइ तव्हां हुन में नका हुन खां वापसि शइ वठो। त हाणे ॻाल्हि ॿुध, तूं उहो जेको ज़िक्र कयोसीं, भई ॻाल्हि इहा त तूं ज़मीन बि रखो, प्लाट बि रखो, दुकान बि तोखे ॾियां थो, ठीकु आहे, या हीअ दुनिया बि रखो, ऐं मां दुकानु जेको तोखे मां वापसि कंदुसि इहो, या मां हीअ जेको ज़मीन तोखे ॾिनी 20 एकड़, इहो मां न ॾींदुसि, या 20 एकड़ तोखे ॾिनामि, हाणे 10 तूं खण, 10 मां थो खणां, 10 तुंहिंजा ॾिनमि, 20 न आहिनि हाणे, ग़लति। क़ुर चए थो भले तव्हां ढिघ ॾिनो हुजे, तव्हां चवंदा मां हेॾो तोखे ॾिनो आहे, अञा तुंहिंजो पेट नथो भरिजे, और सां माण्हू ईअं ॻाल्हाईंदा आहिनि, पंहिंजे भाउ सां न ॻाल्हाए सघंदा, पंहिंजो ताक़त वारे सां न ॻाल्हाए सघंदा, पर अञा तुंहिंजो पेट नथो भरिजे, तोखे हेॾी सारी मिल्कियत ॾिनी अथऊं, अञा हीअ बि तोखे ज़मीन ॾियां, न ॾियसि। अलाह पाक चए थो त न आहे वठिणो वापसि, तव्हां वठो त वठो। अलाह पाक जी आयत चए थी त तव्हां हुनखे ढिघ माल जो ॾिनो हुजे, ऐं तव्हां हुनखे पोइ ज़ाल करे नथा रखो, जेकॾहिं तव्हां ॿी ज़ाल आणो था पर त पहिरीं खां जेको तव्हां हुनखे ॾिनो आहे उन खां पोइ न वठोसि इन मां मिन शइ अन, ही लफ़्ज़ अजीब लफ़्ज़ आहे, शइ अन। अलाह पाक जी आयत जो इहो कमाल आहे न, कुझु बि
फला ताख़ुज़ मिन, इहा शइ काफ़ी आहे, भई हुन मां का शइ न वठोसि। पर ठीकु आहे, भला मां 20 ॾिना थी मांसि, मां हिकिड़ो एकड़ था वठांसि। अलाह पाक चए थो शइ कुझु बि न आहे तव्हांजो हक़, वठंदव त नाहक था कयो। अत पोइ अलाह पाक वरी सुवाल थो करे, अताख़ुज़ूनहू बुहतानन व इस्मन मुबीना, छा तव्हां वठंदव उहो ॾिनल हक़ या तोहफ़ो जेको कुझु बि आहे, बोहतान उन ते हणी करे या बदी ज़ाहिर करे, ऐं इस्मन मुबीना, इहो त ज़ाहिर गुनाह आहे। पोइ तव्हां इहो कंदा, कंदा त वठोसि, न कंदा त छॾियोसि। सुभाणे औरत खे केॾो माना हिकिड़ो ताक़त थी मिले हिन मिल आयतुनि मां, त ॾिसो त सही ताक़त केॾी मिली आहे औरत खे। केॾो लिमिट कयो वियो आहे मर्दनि खे पंहिंजे अथॉरिटी में। मज़ाक आहे ही मज़ाक न आहे। ही आयत जेका आहे न, ईअं पढ़ी छॾो न, माना ॻाल्हि चवण जी मज़ाक त पर आयत जे लाइ मज़ाक लफ़्ज़ चवणु न खपे, पर मक़सदु चवण जो इहो आहे त माना इहा नंढड़ी ॻाल्हि न आहे। मज़ाक चवंदो न असां, त माना नंढड़ी ॻाल्हि आहे, वक़्ती हूंदी आहे, ॻाल्हि थी ख़तमु थी वई, मज़ाक जो कोई अहमियत ई न हूंदी आहे। माना ही छा, हिन जी अहमियत न आहे, केॾी वॾी अहमियत आहे हिन जी। अल्लाह अकबर। हिन आयत में ॾिसो त सही, 20 नंबर आयत में अथॉरिटी त ॾिसो, अलाह पाक खसी आहे जेको आहे मर्द खां औरत जे मामले में। कैफ़ ताख़ुज़ूनहू, ऐं उन जा राइट्स प्रोटेक्ट कया आहिनि। हिते अथव इहो सूरह निसा में। कैफ़ ताख़ुज़ूनहू, अलाह साईं कैफ़ थो चई, ईअं ॼण कंहिंखे ख़बर, कीअं था तव्हां करे सघो। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह, अलाह में तव्हां कीअं यकीन नथा कयो, जॾहिं त तव्हां कुझु बि न हुयो, तव्हांखे ज़िंदगी ॾिनई, इहो सूरह बक़रे जी जेका आयत आहे। पोइ तव्हांखे वरी हयाती ॾिनई, पोइ वरी तव्हांखे मौत ॾींदो, अञा तव्हांखे अलाह खे नथा मञो। वरी हिते साॻियो आहे, कैफ़ ताख़ुज़ूनहू, कीअं था तव्हां वठो उहो माल, खसींदा हुन खां, माना खसणु थियो न इहो त। कीअं था तव्हां खसे सघो, अलाह पाक हैरत थो करे, कीअं खसींदो। वक़्त अक़दा, हालांकि हक़ीक़त करे ॾिसजे जेको आहे त अलाह पाक कीअं रिलेशनशिप थो ज़ाहिर करे मर्द ऐं औरत जो। अफ़दा बादुकुम बिल अबद, हालांकि ॻाल्हि इहा आहे त तव्हां जॾहिं ज़ाल मुड़ुस पाण में रहिया हो त ॾुख सुख जा साथी रहिया हो, हिक ॿिए खे फ़ाइदो ॾिनो आहे। भई ज़ाल मुड़ुस पाण खे फ़ाइदो ॾींदा आहिनि न, या कंहिंजो नुक़सानु करणु कोशिशि कंदा आहिनि न। ज़ाल ऐं मुड़ुस खां वधीक त बॉन्ड को आहे ई कोन। ॿार ऐं पीउ मां बि पोइ हटी था वञनि, ज़ाल ऐं मुड़ुस इहो पहिरियों बॉन्ड आहे पूरो। ऐं अलाह पाक इहो ख़ल्क़ियो ई पहिरियों बॉन्ड इहो आहे, तमामु हिक ॿिए खे त फ़ाइदो ॾिनो आहे। ऐं वरी जेकॾहिं तव्हांजी शादी थी जंहिं वक़्तु, वाख़ज़ न मिन को मीसाकन ग़लीज़ा, ऐं उन्हनि ज़ालुनि खे माना त वरितो हो तव्हां खां, उन्हनि वरितो हुयो मीसाकन अंजाम, ग़लीज़न पको, त भई असां गॾु रहंदासीं। औरत हली आई न घर तव्हांजे, या तव्हां औरत जे घर विया हो न, औरत हली आई छाजे करे, छो जो हुनखे तव्हां अंजाम ॾिनो, तव्हां खां पको अंजाम वरितो ऐं त असां गॾु रहंदासीं, हिक ॿिए जा साथी थींदासीं, हिक ॿिए जे फ़ाइदे लाइ रहंदासीं, यूनिट ठाहींदासीं। पोइ हाणे छा थियो, पोइ तव्हां कीअं था हुन खां था खसियो शइ, कम अज़ कम हुनखे अकेलो त छॾियो था, ज़ाल वारे रिश्ते मां त हुनखे कढो था पिया, त हुन खां माल बि खसो था पिया। अल्लाह, कमाल आहे आयतुनि जे लफ़्ज़नि जो, कैफ़ त कैफ़, मां कीअं था तव्हां कयो। भला हाणे इहा ॻाल्हि ख़तमु थी वई हिते। हाणे हिकिड़ी ॿियो कानून थो अचे पियो। अॻे जेको जहालत वारो कानून हो, भई जेकॾहिं पीउ मरी वियो हुनखे, जेकॾहिं हुनजी मिल्कियत बि हुई त हुनजी खणी सॻी माउ न बि हूंदी, त जेकॾहिं ॿियूं मारूं माना ॿियूं ज़ालूं हुनखे हुयूं, त हुन सां शादी करे सघंदो हो माण्हू। ऐं अलाह पाक चए थो हिते, ऐं न तव्हां वला ला माना न, वला तन किहू, न तव्हां निकाह करे। हाणे इहो ऑर्डर आहे या इहा स्टेटमेंट आहे, इहो ऑर्डर आहे त ला नाहिया थी वई। ऐं ला माना फॉर एग्ज़ाम्पल, मूंखे मूंखे सबक़ु यादि न आहे, इहो मूंखे को ऑर्डर त न ॾिनो कई मूं, मां त न आहे सबक़ु मूंखे यादि, न करे त मूं कई, पर मूं न करे छाजी कई। ऐं क़ुर पाक में अहिड़ियूं आयतूं आयूं आहिनि जंहिंमें ला अचे थो, माना इहा ॻाल्हि ॿुधाई त ला न कयो, न आहे ईअं। पर हिकिड़ो थो अचे न कयो, न तव्हां निकाह कयो, इहा ला नाहिया थी वई, छो जो हिन अलाह ऑर्डर ॾिनो आहे त इहा शइ न कयो। भला तन कयूं, न तव्हां निकाह कयो, मां न कयो आबा हुकुम, जिन सां निकाह कयो तव्हांजे पीअरुनि। हाणे पीअर त हिकु ई थींदो आहे पीउ, ॾिसो न क़ुर पाक में को लफ़्ज़ ग़लति आहे ई कोन न, पीउ हिकु ई थींदो आहे। पर पीअर थींदा माना पीउ जो पीउ, तव्हांजा ॿ नाननि। जेकॾहिं उन्हनि में का औरत जिन सां तव्हांजे पीउ ॾाॾनि निकाह कयो हो, माना उन्हनि सां तव्हां निकाह नथा करे सघो, मिननि निसा, उन्हनि औरतुनि मां, इला मा क़द सलफ़, सलफ़ माना पोइ ज़मानो जेको गुज़री चुको।
हिते चवंदा सल्फिस सलफ़ सालीन चवंदा अथव, जेके सुठा माण्हू था पुराणे ज़माने जा, हिते ॾाढा मसाला ॾींदा आहिनि। साईं सलफ़ सालीन हीअं न कयो, सलफ़ सालीन हीअं कयो हुयो, उहो सलफ़ ई अथव लफ़्ज़। इला माक़त सलफ़, जेको पोइ गुज़री चुको, सवाइ इन ॻाल्हि जे त जेका पुठियां गुज़री, माण्हू त इहे ई हुया न जेके इहा अमल कंदा हुआ। इन्हनि माण्हुनि जेके ईमान आंदो, हुननि जे रीतियुनि रिवायतुनि में इहो हुयो। पोइ हाणे उहो सुवालु हूंदो भई न कयूं त सही, अॻिते त न कंदासीं, पर जेको करे आया हुआसीं या जेको थी चुको पुराणे ज़माने में, अलाह पाक चए थो उन्हनि खे छॾे ॾियो, सो गुज़री चुको। इन हू कान फ़ाहिशतन, छो हाणे न कयो, छो जो इहो आहे, बेशक इहो आहे, यानी छो त इहो कान आहे, वरी फ़ाहिशतन बेहयाई जो कमु, वा मक़तन, मक़तन चइबो आहे हिकिड़ी अहिड़ी शइ जंहिंसां सख़्तु नफ़रत अचे, सौ असबीला, ऐं इंतिहाई नफ़रत जोगी ॻाल्हि आहे, ऐं पुछड़ी वाट आहे, इहो रस्तो ई पुछड़ो आहे, इहो करिणो ई न आहे। इहा आख़िरी आयत असांजी 22 अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे इहो हिते पूरो थी वियो, ऐं हाणे थोरो ग्रामर जो हिकिड़ो पार्ट आहे, टाइम असांजो पूरो थिया, पर थोरी नंढड़ी ॻाल्हि कयूं था पिया। निसा एक कुम आयो ऐं मिन कुम आयो, कुम कुम दमीर मुतसिल, आख़िर में ईंदा आहिनि इहे दमीर मुतसिल। हाणे हिन सां गॾु छा आयो आहे निसा, इहो छा आहे, इहो इस्म आहे, नालो आहे न, निसा माना औरतूं, कंहिं शइ जो नालो आहे। त इहो ठहियो छा जुमिलो, औरतूं तव्हां जूं, जॾहिं बि जूं ईंदो आहे न, तव्हां जो रिलेशनशिप हूंदो आहे, बैतुल्लाह आहे अलाह जो घर, मां सदाईं चवंदो आहियां मिसाल इहो, अलाह जो घर, जो हिन में आयो न, निसा इकुम तव्हां, औरतूं कंहिंजूं, निसा माना औरतूं कंहिंजूं, तव्हां जूं माना रिलेशनशिप आहे न पाण में, इन खे असां चवंदा आहियूं मुदाफ़ मुदाफ़ इलैह। पोइ हीउ जेको निसा जेको आहे इस्म आहे, इहो मुदाफ़ थी वेंदो, ऐं कंहिंजूं उहो थी वेंदो मुदाफ़ इलैह। बैतुल्लाह, बैत थींदो नीरे रंग में, बैत माना घर, भई कंहिंजो घर आहे, उहो मुदाफ़ इलैह थी वेंदो, बैत माना मुदाफ़ थींदो, बैतुल्लाह अलाह थींदो मुदाफ़ इलैह। हा, ठीकु आहे। रसूलुल्लाह, सवलो सवलो मिसाल, रसूलुल्लाह, रसूल छा आहे, रसूल मुदाफ़, कंहिंजो रसूल आहे, अलाह जो, अलाह छा थियो, मुदाफ़ इलैह। किताबुल्लाह, किताब छा आहे, किताब मुदाफ़, अलाह छा थींदो, मुदाफ़ इलैह। केॾा सवला मिसाल आहिनि। रसूलुल्लाह कंहिंखो विसरंदो, बैतुल्लाह कंहिंखां विसरंदो, मुदाफ़ मुदाफ़ इलैह जॾहिं बि तव्हांखे ज़हन में रखिणो हुजे, बैतुल्लाह किताबुल्लाह, मूंखे त इहे मिसाल ईंदा आहिनि, मूंखे ॿियो कुझु बि न ईंदो आहे, हिन सां को मिस्त्री वेंदो मूंखां अधु कलाक में। वरी हिन वजह थो मिन कुम, हे तमामु सवलो, कुम ज़मीर मुतसिल, यस, मिन छा आहे, हर्फ़ जर, ऐं हर्फ़ जर जो कमु ईंदो आहे त हिनखे मजरूर कंदो आहे इस्म खे, ॿिए खे, माना हे थींदो, असां हीअं लिखंदा आहियूं अव्हां मां, पर हिन जे कॾहिं असां लफ़्ज़ी माना ठाहियूं त मां, हेॾो थींदो अव्हां। पर जॾहिं बि मिन ईंदो, या मिन माना मंझां, अव्हां मंझां, मिन आयो माना इहो हर्फ़ जरिन आहे, बसि हर्फ़ जरिन आयो त पोइ छा थींदो, जारुन व मजरूर, सिंपल, हर्फ़ जर आयो जारुन व मजरूर, ऐं ॿियो अलाए हिन में ही अलाह प्लस हिन, प्लस अम से कू प्लस हुन, हुन हुन हुन, हिते आयो आहे हिन, हिन इन जो सबबु ॿियो आहे, हिते हर्फ़ जर आहे, इन जे करे हिन ईंदो आहे, पर वरी इन जी थोरो ॿी डिटेल आहे, हुनखे छॾियूं था पिया, पर हर्फ़ जर अचण खां पोइ ही हिन थींदो, बसि हुन जे बजाए हिन थी वेंदो, वधीक डिटेल न, इहो सम्झ में अची वियो काफ़ी आहे, फ़िलहालु ईअं ई सम्झो त इहो हुन जेको आहे, इहो दमीरुन मुतसिल, या दमीर मुतसिल ईअं चओ, बसि दमीर मुतसिल, इहो यादि रखो, इहो काफ़ी आहे, इहा ई तमामु अहम मालूमात आहे। ही पोइ हिन ते पोइ ज़िक्र कंदासीं, हाणे टाइम पूरो थी वियोसीं, ओवर टू यू रियाज़ साहब या इक़बाल साहब, ऐं ही मां चवणु चाहियां पियो, पर टाइम कोन्हे, जेको वेहे त पोइ ॿुधायूं था, पर ऑफिशियली क्लास ख़तमु था कयूं, हिते टाइम थी वियो आहे, ठीकु आहे साईं, माशा रिज़्यूम रिकॉर्डिंग। हाणे ॾिसो, हिते हिकिड़ो जुमिला लिखियलु आहे, ज़ैद, ज़ैद जे दोस्तनि सां गॾु मस्जिद वियो, उते ज़ैद ऐं ज़ैद जे दोस्तनि गॾिजी निमाज़ पढ़ी, ज़ैद जी उमिरि 30 साल आहे, ऐं ज़ैद जो तालुक़ु आहे सिंध सां, ज़ैद खे 2 भाउर आहिनि, ज़ैद जा 2 भाउर ज़ैद खां नंढा आहिनि, ज़ैद सिंध शहर हैदराबाद में पैदा थियो हुयो, पर ज़ैद पढ़ियो कराची में, ज़ैद जी माउ ज़ैद खे अरबी सेखारी, जीअं ज़ैद क़ुर सिखे। ही ॻाल्हि का ठहे थी, इहा कहिड़ी सिंधी आहे, इहा केॾी सिंधी आहे जंहिं लिखी आहे, हा, हिकिड़ो मिंट, हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा थोरो हिनखे ॾिसो, ई जुमिले में नाले जो बार बार इस्तेमालु जेको थियो आहे न, इहो छा आहे,
इहा सही सिंधी न आहे, इहा ग़लति सिंधी आहे। ईअं थींदो न आहे। थींदो छा, हुजणु छा खपे, इहो हुजणु छा खपे, भई ज़ैद पंहिंजे दोस्तनि सां गॾु मस्जिद वियो, उते हुन ऐं हुन जे दोस्तनि, हुन ऐं हुन जे दोस्तनि, हिते पंहिंजे हिते हुन जे गॾिजी निमाज़ पढ़ी। ज़ैद जी उमिरि, हा इहो चई सघिजे थो त ज़ैद जी उमिरि 30 साल आहे ऐं हुन जो तालुक़ु, ईअं न त ज़ैद जो तालुक़ु, हुन जो तालुक़ु सिंध सां आहे। ज़ैद खे ॿ भाउर आहिनि, हुन जा, हाणे हिते हुन जो न थींदो, हुन जी न थींदो, हुन जा, छो जो जंहिंजी ॻाल्हि कयूं था उन बाबति थींदो न। ॿई भाउर हुन खां नंढा आहिनि। ज़ैद, ईअं न चवंदा त ज़ैद सिंध जे शहर में पैदा थियो, न, ज़ैद, जॾहिं हुन जी पंहिंजी ज़ाती ॻाल्हि ईंदी त ज़ैद चवंदासीं। अहिड़े नमूने सां ई सॼो जुमिला तव्हां वटि ईंदा, तव्हां ॾिसो त किथे ज़ैद आहे, किथे ज़ैद लिखियलु आहे न। ऐं ज़ैद जी, ज़ैद खे, ज़ैद जा, ज़ैद जो, माने इहे छा आहिनि, इहो सही अंग्रेज़ी आहे, छो जो नाले जी जाइ ते ज़मीर जो इस्तेमालु थींदो आहे। ऐं इहो ई असां ॻाल्हि कयूं पिया ज़मीर जी। अरबी में ज़मीर सिंधी में आहे, उनखे चइबो आहे ज़मीरुनि, चई सघे थो हिकिड़ो ज़मीर हिकु। ऐं जेकॾहिं असां जमा कंदासीं त थींदो ज़मीर, ऐं अरबी थींदी दमाइरुनि, तमाइरुनि। हीअ अरबी में आहे, सिंधी में आहे। ऐं ज़मीर थींदो छा आहे, नाले जे बदिले में हुनखे इस्तेमालु कबो आहे। ऐं उहे कहिड़ा असां ॾिसी आयासीं, ज़मीर मुनफ़सिल, माना अलॻि ज़मीर जेके कंहिंसां गॾु न हूंदा आहिनि, अलॻि। अब हुते असां हुन ॾिसी आयासीं त गॾु हुया, हिते अलॻि आहिनि। पहिरीं ॻाल्हि त अलॻि सिखबा आहिनि, पोइ थींदो आहे ज़मीर मुनफ़सिल जी, मुतसिल जी ॻाल्हि। भई हीअ असांखे बि सिखी आयासीं त हीअ 4 5 6 आहिनि, पर हक़ीक़त करे ॾिसजे त इहो हिकिड़ो ज़बरदस्त नुस्ख़ो थो ॿुधायांव हिते, त बेस्ट प्रिस्क्रिप्शन आहे दमाइर सम्झण जी, उहो ई आहे। हितों हलंदो, हे केतिरा आहिनि टोटल, इहे 14 थींदा। असां सम्झंदासीं हिननि खे, माना तव्हांखे शेयर कबी, उहो सभु ॾिसी वठनि हिन जी। हाणे हिनखे थोरो सम्झण जे लाइ तव्हां ॾिसो त पहिरियां जेके 3 आहिनि, इहे मुज़कर लाइ आहिनि, मेल मेल मेल। वरी 3 फीमेल फीमेल फीमेल, ही 3 मेल मेल मेल, हे 3 फीमेल फीमेल फीमेल, ऐं ही 2 थींदो आहे मुतकलिम। ही मेल ऐं मेल 2 दफ़ा छो आया आहिनि? छा आहे त असां जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहियूं त 3 क़िस्मनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। मां ॻाल्हायां थो, पर मां कंहिंसां थो ॻाल्हायां, उहो थींदो मुखातब। उहो ही जेको आहे न, अंत वारो ऐं अंती, अंत माना मर्द, अंती माना औरत, मुन सां मां मुखातिब आहे, त मां चवंदोमांसि अंत या अंती, पोइ अंत मां हुजे, वरी अंत न, सभिनी जे लाइ। इहो 3 ऐं 3 ही जेके आहिनि न, 7 खां वठी करे 12 ताईं, इहो मुखातब लाइ आहे। मां जेकॾहिं ॻाल्हायां त असां ॻाल्हायूं था पिया कंहिंसां साम्हूं, त उहो ई थींदो। पर जेकॾहिं असां ॻाल्हायूं था कंहिंजे लाइ, उहो थर्ड पर्सन आहे, सेकंड पर्सन न आहे। ही आहे सेकंड पर्सन, ही थर्ड पर्सन आहे, मुज़कर थर्ड पर्सन मोनस। अलहमदिल्ला एतिरो इंशाल्लाह काफ़ी हूंदो। हीअ टेबल आहे तमामु ज़बरदस्त जामे टेबल आहे, हिनखे कॾहिं पोइ सम्झंदासीं। पर जिन खे ग्रामर अचे थो पियो, उन्हनि जे लाइ हीअ तमामु लाजवाब टेबल आहे इंशाल्लाह ताला। ऐं हिन में हिकिड़ी उस्ताद मुंहिंजी थोरी ग़लती कढी आहे, हिते मद ॾिनल आहे, उहा कढी, ॿी का ग़लती हिन में कोन्हे का। त बहरहाल, ऐं इहो कान जी ॻाल्हि जेका आई, कान में हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी आहे त हिते वरी इन बि आयो आहे। इन ऐं कान हुजे त हिकिड़ी ॻाल्हि चऊं था पिया, इहा आख़िरी ॻाल्हि आहे असांजे लेसन जी, अॼु टुडे इंशाल्लाह ताला। अलाह सही कंदो, कंहिंखे सम्झ में ईंदी ॻाल्हि। डिटेल में न आहे वञिणो, घणा कानून आहिनि, वधीक न सोचिजो, हिकिड़ी ॻाल्हि फ़क़ति सोचियो, इन ऐं कान जॾहिं अचे, जाते बि अचे, त उन सां गॾु हूंदो आहे इस्म इन, उनजी ख़बर इन। वरी कान अचे त थींदो इस्म कान, ख़बर कान। ही 2 लफ़्ज़ हिननि जे लाइ यादि करणा आहिनि, वधीक कुझु न आहे सोचणो, त छो चइबो, कीअं थींदो, छा थींदो, उनखे छॾे ॾियो बसि। इहो यादि कयो आहे, माना वॾो गंज थी वियो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक असांजे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण, सम्झण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, ऐं वरी आमीन आमीन नसीब आमीन। फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में का बि ग़लती थी आहे, उहा अनइंटेंशनल आहे, हक़ीक़त अनइंटेंशनल आहे। अलाह जी महिरबानी सां काई इंटेंशन कोन्हे का क़ुर पाक खे ग़लति सम्झण जी। अलाह पाक असांजे ग़लतियुनि खे माफ़ फरमाए। आमीन। आमीन साईं, आमीन, जज़ाक अल्लाह, आमीन। हाणे असां